सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब छहों सबक पंजों निस्बत मिसालनि जो हल भाङो ॿियो रेशो सॉल्यूशन ऑफ प्रॉब्लम्स पार्ट 2 ॾोटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां 3 मिसाल ॾिसंदासीं। हिकिड़े मिसाल में साॻिया एका हूंदा ऐं साॻिया मिक़दार हूंदा। ॿिए सवाल में जेका निस्बत ठाहींदासीं उन में मिक़दार त साॻिया हूंदा पर एका मुख़्तलिफ़ हूंदा। ऐं टियों मिसाल जेको असां ॾिसंदासीं उन में हिकिड़ो अदद ॾहाईअ में हूंदो ऐं हिकिड़ो अणपूर में हूंदो। सो अचो त इहे मिसाल हल कयूं ऐं इहे गुरब सिखूं। बारो इहा बुनियादी मालूमात जेका असां पोयनि 3 सबकनि में हासिल कई उन खे इस्तेमाल करे हाणे असां मिसाल यानी सवाल हल कंदासीं जेके निस्बत जे बारे में आहिनि। पहिरियों सवाल असां जेको हल कंदासीं उहो आहे त नज़ीर 35 लीटर तेल पंहिंजे कार में विझायो जॾहिं त एजाज़ 45 लीटर पेट्रोल पंहिंजी गाॾीअ में विझायो। ॿिन्ही जे तेल जी मक़दारनि जी पाण में निस्बत लहो ऐं सादी सूरत वारी बराबरि निस्बत में बाणियो। हीउ सवाल मूं तव्हांजी किताब मां खयो आहे पर मूं हिते जेको आहे उहो 45 लीटर कयो आहे, हुते 48 लीटर आहे तव्हांजी किताब में। तो इन खे करण लाइ असां छा कंदासीं, जेको असां पढ़ी आया आहियूं उनखे ॾिसंदासीं। सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं त मिलियल छा आहे। मिलियल असांखे आहे त नज़ीर वटि 35 लीटर आहिनि, नज़ीर वटि 35 लीटर आहिनि, एजाज़ जेको आहे 45 लीटर विझरायो, एजाज़ 45 लीटर विझरायो। उन खां पोइ हाणे छा करिणो आहे, असांखे ॾिसणो आहे त जांच करणी आहे त मक़दार साॻिया आहिनि। हा, मक़दार साॻिया आहिनि, ॿई जेके आहिनि उहे वॉल्यूम्स आहिनि। भला एका साॻिया आहिनि, हा ॿिन्ही जा एका साॻिया आहिनि, 2 लीटर आहिनि। पोइ असांखे छा करिणो आहे, अॻिएं स्टेप में असांखे तरतीब ॾिसणी आहे त मुंड में छा आहे ऐं पुछड़ में छा आहे। सो मुंड में हिते नज़ीर आहे ऐं पुछड़ में एजाज़ आहे। हाणे त कुझु बि कोन बचियो, हाणे छा करिणो आहे, निस्बत लिखणी आहे। पहिरीं जेको आहे नज़ीर वारा लिखंदासीं, उन खां पोइ एजाज़ वारा लिखंदासीं। लीटर 35 निस्बत 45, इहो असांजी निस्बत ठही वई। हाणे हिनखे सादो बि करिणो आहे। सादे करण लाइ असां हिन निस्बत खे अणपूर जी सूरत में लिखंदासीं। हाणे असां ॾिसंदासीं त हिन ते असां सादो करे खोड़ा लॻाए सघूं था। असांखे ख़बर आहे त जॾहिं ॿिन्ही में 5 हूंदा आहिनि त पंजनि जंहिंजे आख़िर में 5 हूंदा आहिनि उन अॻिते 5 जो खोड़ो लॻंदो आहे। सो असां सभिनी खां पहिरीं 5 जो खोड़ो था लॻायूंसि। 7 पंजा 35 ऐं 9 पंजा 45, खोड़ो लॻी वियो। हाणे असां वटि छा बचियो, 7 भाङे 9। सो इनखे असां 7 भाङे 9 लिखी सघूं था ऐं उहो जेको आहे उहो आहे असांजी 7/9। सो असांजो जेको आहे असां निस्बत बि ॻोल्ही ऐं उनखे सादो बि कयोसीं। अॻियों सुवाल आहे कपिड़े जे 2 टुकरनि जी ड्रेग तरतीबवार 2 मीटर 50 सेंटीमीटर ऐं 75 सेंटीमीटर आहे। ॿिन्ही टुकरनि जे ड्रेग जी पाण में निस्बत लहो ऐं सादी सूरत वारी बराबरि निस्बत में आणियो। सो उन लाइ सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदासीं त मिलियल छा आहे। असांखे ड्रेग मिलियल आहे। हिकिड़ी ड्रेग आहे 2 मीटर 50 सेंटीमीटर ऐं ॿी जेका ड्रेग आहे उहा आहे 75 सेंटीमीटर। जांच कंदासीं, मिक़दार साॻिया आहिनि, 2 ड्रेगूं आहिनि, एका साॻिया आहिनि न, हिन में मीटर ऐं सेंटीमीटर आहिनि, हिन में रुॻो सेंटीमीटर आहिनि। सो एका साॻिया न हूंदा आहिनि त असांखे छा करिणो हूंदो आहे, एका मटाइणा हूंदा आहिनि। सो असांखे एका मटाइणा पवंदा। हिते असां एका मटायूं था। असांखे 2 मीटर 50 सेंटीमीटर जो एको मटाइणो आहे। असांखे ख़बर आहे त 1 मीटर में 100 सेंटीमीटर हूंदा आहिनि। उनजे करे 2 मीटर में थींदा 200 सेंटीमीटर, 2 ज़रबिया 100 यानी 200 सेंटीमीटर। उनजे करे 2 मीटर ऐं 50 सेंटीमीटर में थींदा 200 सेंटीमीटर हिकिड़ा ऐं 50 सेंटीमीटर ॿिया। इन्हनि ॿिन्ही खे जॾहिं जोड़ींदासीं त असांजो जवाबु ईंदो 250 सेंटीमीटर। सो हाणे असां वटि एका मटिजी विया। असांखे मटायल मक़दार जेके मिलिया उहे मिलिया 250 सेंटीमीटर ऐं 75 सेंटीमीटर। 250 हितां आयो ऐं 75 असांजो जेको ॾिनल हो उहे। तरतीब ॾिसंदासीं त मुंड में छा आहे, 2 मीटर 50 सेंटीमीटर आहे यानी मुंड में 250 सेंटीमीटर आहे ऐं पुछड़ में 75 सेंटीमीटर आहे। निस्बत छा थींदी, 250 निस्बत 75 जी निस्बत थींदी। इनखे हाणे अचो त सादो कयूं। सादो मां कंदुसि इनखे जेको 3 नंबर तरीक़ो मूं तव्हांखे ॿुधायो उन सां। सभिनी खां पहिरीं मां संदुसि छा जो खोड़ो लॻंदो, हिन ते मां लॻाईंदुसि 5 जो खोड़ो। 5 पंजा 25 ऐं ॿुड़ीअ जी ॿुड़ी, 1 पंजा 50, 5 पंजा 25।
हिकिड़ो दफ़ो वरी ॾिसां थो त हिते ॿुड़ी आहे ऐं हिते 15 आहे, मतिलबु ॿुड़ी ऐं हिते ॿुड़ी ऐं हिते 5। हिन जो मतिलबु ॿिन्ही ते 5 जो खोड़ो लॻंदो। मां वरी 5 जो खोड़ो लॻायां थो हिननि ते। 1 5 50, ॿुड़ी जी ॿुड़ी ऐं 3 5 15। हाणे मां ॾिसां थो त हिते 3 आहे ऐं हिते 10 आहे। हिन ते वधीक खोड़ा कोन लॻंदा। इन जे करे हिन जो जवाबु थींदो 10 निस्बत 3। इहा मुंहिंजी सादी निस्बत थी वई। ॿारो ही सुवाल जेको आहे हिन में असां वटि आहे 1.5 जेको डेसिमल आहे, यानी ॾहाई आहे, ऐं 7 सॼा 1 भाङे 2 जेको गॾियल अणपूर आहे। उन्हनि जी पाण में निस्बत लहणी आहे ऐं सादी सूरत में लहणी आहे। ॿई अदद आहिनि, इन जो ॿियो को बि एको कोन्हे। मिलियल असांखे आहे 7 सॼा 1 भाङे 2 ऐं 1 ॾहाई 5। जांच कयूं त ॿई मिक़दार आहिनि। हा, ॿई अदद आहिनि ऐं एका साॻिया आहिनि। हा, ॿिन्हिनि जा एका साॻिया आहिनि, छो त एको त आहे कोन कंहिंखे। तरतीब मुंड में 1 ॾहाई 5 आहे ऐं पुछड़ में 7.5 या 7 सॼा 1 भाङे 2 आहे। निस्बत हुनजे करे थींदी 1 ॾहाई 5 निस्बत 7 सॼा 1 भाङे 2। हाणे निस्बत असां लिखी छॾी। हाणे असांखे सादी सूरत में आणणो आहे। सादी सूरत में आणणु आहे जॾहिं बि असां वटि डेसिमल हुजे त उनखे अणपूर में आणणो आहे, यानी ॾहाई खे अणपूर में आणणो आहे सभिनी खां पहिरीं, ऐं गॾियल अणपूर खे सभिनी खां पहिरीं इम्प्रॉपर फ्रैक्शन में आणणो आहे। सो अचो त असां पहिरीं सभिनी खां पहिरीं इहो ई कयूं। सो 1 ॾहाई 5 खे असां डेसिमल मां या ॾहाई मां अणपूर में आणींदासीं। उहो कीअं आणिबो आहे? सभिनी खां पहिरीं त अणपूर जी निशान लिखबी आहे। मथां जेको आहे उहो असां ईअं जो ईअं लिखी छॾींदा आहियूं जीअं हूंदो आहे। हेठि उन खां पोइ लिखंदा आहियूं अणपूर जी जेको डेसिमल हूंदो आहे उन जी जाइ ते 1। उन खां पोइ छा कंदा आहियूं जो असां जेतिरे साॼे पासे जेतिरा निशान हूंदा आहिनि या जेतिरा अदद हूंदा आहिनि डेसिमल खां, ओतिरियूं हिते ॿुड़ियूं लॻाईंदा आहियूं। सो हिते हिकिड़ो निशान आहे डेसिमल खां पोइ लॻाईंदासीं हिकिड़ी ॿुड़ी ऐं डेसिमल खे ड्राई चईंदासीं। सो ही थींदो 15 भाङे 10। उन खां पोइ असां 7.5 खे 7 सॼा 1 भाङे 2 खे असां साॻे तरीक़े सां आणियूं था गैर वाजिब अणपूर में। अणपूर जो निशान लॻंदासीं। असांखे ख़बर आहे त जेको डिनोमिनेटर आहे उहो साॻियो रहंदो 2। छा कबो आहे जो हिनखे ज़र्ब कबी आहे सॼे खे डिनोमिनेटर सां ऐं जोड़ कबो आहे न्यूमरेटर। यानी हिते छा थींदो असां वटि? हिते असांजो थींदो 7 दूं 14, 7 ज़रबिया 2 वाधू ही हिकु जेको आहे उहो हिते ईंदो ऐं उहो असांखे थींदो 14 1 15 भाङे 2। हाणे असांखे छा थियो? असांखे 2 अणपूर मिली विया। हिकिड़ो 15 भाङे 10 ऐं ॿियो 15 भाङे 2। इन्हनि ॿिन्हिनि जी असां निस्बत लिखंदासीं। सो असां लिखी सघूं था त 1 ॾहाई 5 निस्बत 7 सॼा 1 भाङे 2 इहो बराबरि आहे 15 भाङे 10 निस्बत 15 भाङे 2। अॻे मरहले में छा कबो आहे जो जेके असां वटि ही डिनोमिनेटर्स हूंदा आहिनि ॿिन्ही एलिमेंट्स जा, जेके छेद हूंदा आहिनि उन्हनि जी कटबी आहे नंढी आम भञुपत। सो 10 ऐं ॿिनि जी नंढी आम भञुपत छा थींदी? उहा थींदी 10। सो एलसीएम असां कढी उहा थी 10। हाणे छा कबो आहे जेका एलसीएम निकिरे उनखे ॿिन्ही एलिमेंट उन सां ॿिन्ही एलिमेंट खे कबी आहे ज़र्ब। यानी 15 भाङे 10 खे बि 10 सां ज़रबींदासीं ऐं 15 भाङे 2 खे बि 10 सां ज़रबींदासीं। यानी असां लिखंदासीं 15 भाङे 10 ज़रबिया 10 निस्बत 15 भाङे 2 ज़रबिया 10। हाणे असां ॿिन्ही एलिमेंट्स खे 10 सां ज़रब कई। उन ज़रब जे करे ॿिन्ही एलिमेंट्स ते यानी निस्बत ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो। हाणे असां छा करे सघूं था? असांखे ख़बर आहे त ही असां कट कुट करे सघूं था। हिते
ये 10 हिन सां 10 कटिजी वेंदा, ते थींदो 1 2 2 ऐं 5 2 10। इन मां असांखे मिलियो ॿी जेका सादी निस्बत जेका मिली, अञा सादी कोन मिली, ॿी जेका बराबरि निस्बत मिली उहा थियनि ते 15 निस्बत 5 15 हिते असां 15 ऐं 5 15 5 75, वञी करे ॿी निस्बत असां मिली 15 निस्बत 75। हाणे हिनखे सादो करिणो आहे, इहो त असां करे चुका आहियूं। असां सभिनी खां पहिरियों ॾिसूं था त हिन ते ॿिन्ही में 5 आहिनि, वञी करे 5 जो खोड़ो त लॻे ई लॻे थो। 3 5 15, 1 5 50, 5 5 25। ठीकु आहे। हाणे हिते असां ॾिसूं था त हिते 3 जो खोड़ो बि लॻंदो, छो त हीउ 3 आहे ऐं हीउ 5 6 आहे, हिन ते 3 जो खोड़ो लॻंदो आहे। सो 3 जो खोड़ो हिन ते लॻी सघे थो। अचो त 3 जो खोड़ो लॻायूंसि। 1 3 3, 5 3 15। सो हाणे असां वटि इहे बाक़ी सादा ई बचा। सो असां लिखी सघूं था त हिन जो जेको आहे सादी निस्बत थींदी 1 निस्बत 5। इहो असांजो जवाबु थियो। वारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी कयूं था। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। खुदा हाफ़िज़।